असांजे पोयों बंद कयव कम त बेहदो साहब पर मां ॻाल्हि कंदो मां चीज में भितर न मिटी मारे भोतार जो शक सही निकतो तहां दगाबाजी कंदो दगाबाजी सोनी ॾाढी नाराज़गी खे हलाइबो आहे। हाँ उथ मानी खाली मूंखे बुख न आहे। मूंखे ख़बर आहे तोखे बुख कोन्हे। ख़बर थी तरी जैन ये को कावड़ी आहे न पेट भरे मानी मां बि न खाधी आहे। उथ मानी खा। खाधी अथम या न खाधी अथम तव्हां ते कहिड़ो असर थो पवे? असर थिए थो सोनी, असर थिए थो। ॾिस असां माण्हू आहियूं मोहबती ऐं कंहिंखे बि ॾुखाइल ॾिसी नथा सघूं। जेकॾहिं कंहिंखे ॾुखाइल नथा ॾिसी सघो त पोइ हाणे ॾिठो अथव सोनीअ जी कहिड़ी हालत थी वई आहे। उहो तव्हांजे ई सहारे ते रहियल आहे। तव्हां हुन ते हथु खणी हुनखे जीअण जहिड़ो ई न आहे छॾियो। मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी माउ खे धिका ॾेई तव्हां कढियो। अञा चओ था मोहबती माण्हू आहियां। छा नरम दिल इंसान ईअं कंदा आहिनि? ख़ुदा जो कसम आहे सोनी, ख़ुदा जो कसम आहे तूं हुजे या हिन हवेली जो को बि फर्द हुजे भली पोइ नौकर छो न हुजे मां कंहिंखे बि ॾुख ॾियणु नथो चाहियां सोनी। घर जो माहौल ई अहिड़ो था करे छॾियो जो मां पाणीअ में निकिरी थो वञा। मूंखे पंहिंजी ख़बर ई नथी पए। जे तव्हां हिन माहौल खे सुठो करे हलायो त मां असां औरतुनि जो कमु ॼाणे तव्हां अजाई न विच में पिया अचो।
घर जो माहौल ही बिगड़ी वियो आहे। ॿ औरतूं बि पाण में नथियूं ठहो। हाँ थको टुटो जेड़ी महिल बि घर अचां थो त घर में दोज़ख जी बाहि थी भरे बाहि। भली तव्हां पोइ हवेलीअ में को रोज़ नओं तमाशो कयो। हाँ मुंहिंजी इज़त खे बदनाम कयो। ओड़े पाड़े में इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। न सुणी न इहे कॾहिं न थींदो। अॼु खां पोइ मां तव्हां ॿिन्ही जे कंहिंजी बि ज़बान ते एतबार न कंदुसि। पर जेको बि मुंहिंजे साम्हूं आयो ऐं मां महसूस कयुमि त कंहिंजो ॾोह आहे पोइ उनखे माफ़ कॾहिं बि न कंदुसि। इहा ॻाल्हि दिमाग़ में विहारे छॾिजां। अहमद खान तव्हांजो हमराह तव्हां वटि बासलामत पहुची वियो। पर तव्हां जेको बि कमु कयो इन में कुझु बि थी सघे पियो। असां जेको कमु कयो उहो असांजो फर्ज़ हुयो। फर्ज़ खूब निभायो पिया, इहा मूंखे बि ख़बर हुई। बाक़ी अमन खान तव्हां मूंखे धोखे ॾियण जी खूब कोशिश कई। इन करे बहादुर खान जो तव्हांजा फौरन जे मथां हथ आहिनि ऐं असां उन्हनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदासीं। जेकॾहिं तव्हां अहिड़ी ताक़त रखो पिया त पोइ मूं दर जुतियूं घसाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई। मां केतिरी ताक़त रखां थो इहा तव्हांखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। तव्हांजी ताक़त जो नमूनो मां खूब ॾिसी चुको आहियां। हाणे पंहिंजो हमराह वठी पंहिंजो मुंहुं धोइण जी कोशिश कयो। जेकॾहिं न मीडिया खे ख़बर पई त पोइ रहियल इज़त जा धाणा निकिरी वेंदव। धाणा बहादुर खान वाइदो कयो असांजो इहो राज़ आउट न थींदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़बान ते न आहियो बीठा ऐं वाइदे ख़िलाफ़ी करे बीठा आहियो त पोइ मां बि आज़ादु आहियां। इन करे चवां थो त तव्हां हितां वाहिद खान खे वठी जल्दी निकिरी वञो। जेकॾहिं कंहिंजी नज़र पई ऐं तव्हांजी इहा ॻाल्हि आउट थी ऐं मीडिया ते अची वई त माण्हू कानून जे बजाए मुंहिंजो दरवाज़ो खड़काईंदा। मुंहिंजो। तव्हांजी वॾी महिरबानी बहादुर खान जो अव्हां असांजो हमराह ज़िंदा सलामत वापसि कराए ॾिनो। न मां तोसां गॾिजी न हलंदुसि। पंधु परे आहे ॾाढो। अरे गुलाम कादिर एॾा पंध परे कोन्ही तूं हलो धरते राजा ने पटके लहसन। मोलू पर तूं मनण फ़कीर ॾे वञी छो थो? अरे गुलाम कादिर तावीज़ लिखावण उधर ते। कंहिंजे लाइ तावीज़? ई ॻाल्हि को तूं छोड़ उधर ते। हल त जल्दी थी आऊं। हल चवे थो त हलो दा। अब अच्छा हल। अम्मा वॾी सही पई आखे उहो समूरा कम मौलूद हाँ ऐं इहो गुलाम कादिर बि गुंतरा बि गॾिसी ऐं ॾुहई मेॾे वॾे जो वॾे दुश्मन ऐं इहे ॾुहई पिया आंदनि। हाँ लावांदा ने ॾुनई दी खल ढोलू राजकू रोलू पिछे इन्हा घुमाए किथां पिया छुड़ेंदा रुगा चिलकणी दा खैर होवे गभे करासाने गभे। जेकॾहिं असां वाहिद खान खे ज़ाहिर कंदासीं त पोइ मीडिया खे मुंहुं ॾियणु ॾाढो मुश्किल थी पवंदो। पोइ सर जेको हुकुम कयो। मुक़ाबिलो ॾेखार। छा सर हुन में सखणो मुक़ाबिलो ॾेखारियूं? हुन में को बि कुझु बि ॾेखार जीअं वणे कर पर घटि में घटि मीडिया वारनि जे साम्हूं असांजो कारनामो कुझु अॻियां अचे। ओके सर मां सम्झी वियुमि। सर इहो कारनामो तव्हांजे साम्हूं हूंदो जेसीं ताईं वाहिद खान खे मां फांसी न वठां। सोनी नाराज आहियां। अरे सर मुझे नाराज थियण या न थियण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? फर्क पए थो सोनी।
फर्क पए थो छो त तोखे बि मां हिन घर जो फर्द ई सम्झां थो। वो करेस निकाह छॾाए जान ॾेई छॾेसि इहो बि हक़। मूं सम्झो त तूं सुधरी वई हूंदी आहे पर न मरंदी मरी वेंदी पर सुधरंदी कोन। जेकॾहिं तोखे नौकिरियाणी सां निकाह करण जी इजाज़त ॾियां त पोइ मां सुधरियल आहियां न त बस मुंहिंजे सब्र जो नाजायज़ फ़ाइदो न वठ। हक़ सच चओ त तूं ईअं न वणंदी आहे जेसि ताईं तोखे घुटो ॾेई पूरो न कंदुसि। अरे सर तव्हां मुंहिंजे करे न विड़ो मां ॼाणा आहे मुंहिंजी क़िस्मत। मूंखां हिकु न ॿ ग़लतियूं थियूं आहिनि। हिकु इहा त तुंहिंजे मथां मां हथु खयो आहे ऐं ॿी जेका मूंखां वॾी ग़लती थी आहे उहा इहा त जेको मां हिन औरत खे ईअं ठर ॾेई छॾी आहे जे तोखे ऐं सोनीअ खे इजाज़त ॾेई छॾियां त अॼु हीअ औरत ईअं पंहिंजो मनमानियूं न करे हा। हिन औरत खे सम्झाईंदो बि तव्हां मूंखे त सम्झाईंदे सम्झाईंदे सॼी ज़िंदगी गुज़री वई आहे। जेतिरो बि सम्झाए उहा ई रिठ वारी ॿिए अलाए कॾहिं सुधरंदी। सच चई विया सेणा त रिठ अॻियां रबाब वॼाईंदे फरिया थिया। अफ़सोस सोनी सदको सदको रे सियाणी ॿुधई न रेस छा चई वियो। हा त हीअ रिठ सुधरण जी नाहे पर तोखे मां सुधारींदसि छो त सोनी सदको थियण बि ॼाणे ऐं मुंडी रोड़ण बि ॼाणे। साहब असां एॾो न आहे भाउ असां छॾियो असां ग़रीब आहियूं भाउ। वञो वञो हलो हमेशह लाइ तव्हांखे मां आज़ादु कयो निकिरो था। ये चाय बरकत साहब ये चाय। एॾो वॾो मुक़ाबिलो थियो खाने जा ॿ साथी मारिजी विया ऐं तव्हां खाने जे कब्ज़े में हुया। ॾिसण वारा एतिरो बि न चवंदा तव्हां कुझु बि न थियो। कम थी पे आंदे न जॾहिं मेडी नहीं पई ठहंदी त मैं इन्हा दी कीअं ठहण ॾिसां। हाणे मल ख़बर पहुतने ढोलू राज कुरोलू त मोलू ऐं गुलाम क़दर कहिड़ी ॻाल्हि आहिनि। कुहाड़ी नास गभे गभे करे थाने गभे गभे। हाँ गुलाम कादरी कुछ क्या उधर थे बोलू थी सके तो ढोलू तुझे पादरम जे करे भजी हो जे। पादर पादर तंजा अहिड़े भरे सांस गुलाम कादर जो जिंदगी भर याद करे सी अञा त पादर मारी कोनी बासो धरते राजा दे पटकेला सन गुलाम कादर राजा दे।